ॿुधाईंदा त आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त 9 मई ते शरपसंदनि शहीदनि जी यादगार जी बेहुरमती कई। बेशक 9 मई पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु कारो ॾींहुं रहंदो। चीफ जनरल सैयद आसिम मुनीर लाहौर गैरिज़न जो दौरो करे शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। संदसि चवण आहे त 9 मई ते शरपसंदनि शहीदनि जी यादगार ते बेहुरमती कई। बेशक 9 मई पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु कारो ॾींहुं रहंदो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर लाहौर गैरिज़न जे दौरे दौरान ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई। उन मौके ते खेस फॉर्मेशन जे ऑपरेशनल तैयारियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौके ते आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो चवण हो त 9 मई ते पुरतशद्दुद कार्रवायुनि वसीले दुश्मननि खे मुल्क सां मज़ाक़ करण जो मौक़ो ॾिनो वियो। हुन चयो त इहे ई साज़िशी अंसर बयानियो टोड़े मरोड़े पेश करण जी कोशिश कनि पिया। तारीख़ जो कारोबार रक़म कंदड़नि सां का बि सौदेबाज़ी नथी थी सघे। संदसि चवण हो त इन मंसूबे जी असल अॻुवाड़ खे पंहिंजे ॾोहनि जो हिसाब ॾियणो पवंदो। कंहिंखे बि शहीदनि उन्हनि जे वारिसनि या इदारे जी बेहुरमती जी इजाज़त न ॾिबी। आर्मी चीफ वधीक चयो त रिथाबंदी कंदड़नि सहूलतकारनि ऐं जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहड़े में आणिबो। दुश्मन कुवतूं ऐं सरपरस्त कूड़ जाली ख़बरूं ऐं प्रोपेगेंडा करे रहियो आहे। हुन चयो त दुश्मन कूड़ियुनि ख़बरुनि वसीले डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। क़ौम जी हिमायत सां उन्हनि समूरियुनि ताक़तुनि जा अज़म नाकाम बणाया वेंदा।